अज से मीर मुराद अस साण मौजूद आहे। पाण शाइर आहिनि जेको लिखे थो त तोखे ईंदो हाँ यादि काफ़ी आहे, तोखे ईंदो हाँ यादि काफ़ी आहे, दिलि ते ॿुधंदी शाद काफ़ी आहे। से माखी मिसरी परे असां खां कर, बसि लबनि जो सवादु काफ़ी आहे। वाह। त माखी मिसरी परे असां खां कर, बसि लबनि जो सवादु काफ़ी आहे। से दौर हिन में वफ़ा करण कंहिंसां, सोच ही बि जहाद काफ़ी आहे। वाह। से बिल्कुलु हिन दौर में वफ़ा करण बि त जिहाद आहे। से तो पढ़ी शाइरी चयो हो वाह वाह, यार मोलाए त दाद काफ़ी आहे। से लोक हैरान करिए तूं चई, मोलाए मुंहिंजो मुराद काफ़ी आहे। वाह सर वाह। सो बिल्कुलु अवां माशाल्लाह तमामु बहितरीन शाइरी लिखी आहे।